त बजट ईंदी आहे ऐं लाड़काणे लाइ अलॻि मुख़्तस कई वेंदी आहे, बजट रोड रस्तनि लाइ मुख़्तस कई वेंदी आहे। उन खां पोइ बजट थोड़ी थोड़ी इस्तेमाल कई वेंदी आहे। रोड रस्ता असांजा उहे ई एज़ इट इज़ नज़र ईंदा आहिनि, ख़ासि करे जेके बाज़ारूं आहिनि। जॾहिं मींहुं वसे थो त उते पाणी बीही रहंदो आहे, गटर उथली पवंदा आहिनि, पोइ इहा बजट केॾां वेंदी आहे? एज़ अ सेक्रेटरी, जॾहिं एज़ अ चेयरमैन तव्हां हिन वक़्तु मौजूदु आहियो, कहिड़ो कमु कयो पिया रोड रस्तनि जे हवाले सां, या वरी अॻियां हली कुझु कंदा? डिस्ट्रिक्ट काउंसिल जी डोमेन जेको आहे उहो लोकल गवर्नमेंट जो वधि में वधि सफ़ाई कमकार करणु या पंहिंजे महदूद वसाइल जे ते असां वटि हिकिड़ी ओज़िटी शेयर हूंदी आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल खे या म्यूनिसिपल कमेटी खे, उहा एलोकेशन गवर्नमेंट ऑफ सिंध खां ईंदी आहे। उन्हनि जो कमु पंहिंजे जुरिसडिक्शन में ई लोकल नुमाइंदगी जे हवाले सां कमकार, बाक़ी जेके डेवलपमेंट आहिनि उहा सिंध गवर्नमेंट जो डोमेन आहे ऐं उहा थिए पई ऐं बजट बि यूटिलाइज़ेशन थिए पई तमामु। तव्हां ॾिसंदो, मां बार बार इहो चवंदुमि त लाड़काणे जा इंटरनल रोड शहर हुजे या तालका हुजनि या बहिराड़ियूं हुजनि, हाणे रोड ऐं पेवर ब्लॉक लॻी चुका आहिनि, कमु थियनि पिया, बाज़ारनि में बि कमु असांजो थिए पियो। त इन करे हाणे बहितरी आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त शहर जे हवाले सां बि जेके अॻ में किथे किथे पाणी बीठल आहे, किथे किथे अञा बि ज़रूरत आहे कम जी, त ताज़ो उन जे कम खे नज़म रखंदे उतां जे MPA, उतां जे MNA MPA आहिनि जमील अहमद सुमरो साहिबु, असांजो MNA आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, उन्हनि जे ई कोशिशनि सां हींअर कल्ह वॾी मेगा स्कीम बि मंज़ूर थी आहे ख़ुशूसन लाड़काणे शहर जे लाइ। त लाड़काणे में ड्रेनेज सिस्टम जो नाकारा हुजणु या आबादी वधीक हुजण जे करे उहा जेके हेठां लेवल ते ॻोठ शहर आहिनि, इलाइक़ा आहिनि, नयूं नयूं कॉलोनियूं डेवलप थियूं आहिनि, उहे डिप्रेशन में आहिनि, त उनखे बहितर करण जे लाइ हाणे पैसा मंज़ूर थिया बि आहिनि। इंशाअल्लाह ताला उनजो बराबरि कम बि थींदो ऐं शहर बहितरी तरफ़ ज़रूर इंशाअल्लाह। बिल्कुलु इहे ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं। एजाज़ साहिब, असां तव्हां खां पुछा कंदासीं, छो जो अवां जी स्टूडेंट पॉलिटिक्स खां शुरूआत थी, उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब खे यकीनन रूबरू शायदि अवी नंढा ई हूंदो, असां त बिल्कुलु असीं पैदा ई न थिया हूंदा हुआसीं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां अवां जो कहिड़ो तालुक़ु रहियो? जो लाड़काणो शहर शहीदनि जो आहे, वरी तव्हांजो बि तालुक़ु वॾी ख़ुदा बख़्श सां, त उन्हनि सां कीअं तव्हांजा रिलेशन वग़ैरह रहिया? मूंखे आनर रहियो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां हुनजी क़यादत में गॾु कमु करण जो। उन त यकीनन असां टीन एज में हुयासीं, PSF खां वठी कमु कयोसीं ऐं मोहतरमा मूंखे ख़ुदि जेको आहे तालके रते दरे जो जनरल सेक्रेटरी बणायो, उहिदे जी ज़िम्मेदारी ॾिनी। उन खां पोइ मोहतरमा जी क़यादत में उन सां गॾु असां जिथे मोहतरमा लाड़काणे में हलंदी हुई एज़ अ जानसार थी करे गॾु हलियासीं। आख़िरी जेको जलसो 23 तारीख़ लाड़काणे स्टेडियम में हुयो, उते बि मूं गॾु हुयुसि। त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब आहे हिकु शफ़ीक ऐं महिरबान लीडर हुई ऐं वर्करनि सां वॾो प्यारु कंदी हुई, आम माण्हुनि सां प्यारु कंदी हुई। ईअं ई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि असांखे उहा ई मोहबत, उहो ई प्यारु उन मां मिले थो, छो जो हिननि में रत में शामिल आहे त आम माण्हू जेको बि आहे सभिनि जी हिकु जहिड़ी रत आहे, उन्हनि सां सभिनि सां अहिड़ो ई प्यारु करणु घुरिजे। त मोहतरमा ऐं उनजो फैमिली असां उन्हनि खां वधि में वधि जेको आहे उन्हनि सां गॾिजी कमु कयो आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब आहे हिकिड़ी अनमोल शख़्सियत हुई। बिल्कुलु एजाज़ साहिब, हाणे थोरो एजुकेशन ते ॻाल्हायूं पिया। तव्हां चयो, तव्हां ॿुधायो बि असांखे त लाड़काणे में हाणे बहितर खां बहितरीन एजुकेशन प्रोवाइड कई पई वञे, पर वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स जी हिन वक़्तु केतिरी ज़रूरत आहे? छो त असांजा नौजवान, असांजी यूथ ज़ाहिर आहे महांगाई जो दौर आहे ऐं घणो कोई यूनिवर्सिटी ताईं अगरि नथो पहुची सघे त इहे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स त हुजनि एटलीस्ट। लाड़काणे में केतिरा आहिनि ऐं तव्हां हिन बारे में छा करे रहिया आहियो? लाड़काणे शहर जी ॻाल्हि कयूं त उते बि असांखे तमामु सुठो वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे तव्हांजे शहर जे में, असांजे लाड़काणे शहर में। उन खां पोइ तालका लेवल ते बि रतोदरो में मोनो टेक्निकल कॉलेज आहे, नवंदरो में कॉलेज आहे, डोकरी में बि आहे। ऐं इन हिसाब सां असां इहो ई तव्हां वारी ॻाल्हि त रोज़गार जेके माण्हू नौकिरियुनि ते भाड़नि पिया त नौकिरियुनि जो इंतज़ारु कयूं ऐं नौकिरियूं मिलनि, एतिरो रोज़गार गवर्नमेंट जी साइड तां मुश्किल आहे। त इन करे हिन वोकेशनल साइड ते जेकॾहिं ॿारनि जी निशोनमा थिए, ट्रेनिंग थिए ऐं उहे उतां जेका वधीक तयारु थी मुकमल तरह ट्रेन थियनि त रोज़गार नमूने सां माण्हुनि खे मुहैया थी सघे थो। त इन नमूने सां असांजो हुते इदारा आहिनि ऐं हुते मुकमल कमु थिए पियो। तव्हां लुक आफ्टर कंदा आहियो इहे समूरियूं जेके शयूं आहिनि? जीअं हॉस्पिटल जी का शइ अचे थी, जीअं असां न्यूज़ कॾहिं कॾहिं हाईलाइट कंदा आहियूं त दवायूं एक्सपायर थी वियूं ऐं फिटो कयूं वयूं आहिनि। ज़ाहिर आहे त चेयरमैन तव्हां वेंदा हूंदा, ॾिसंदा हूंदा, या वरी कॾहिं कंहिंजी का शिकायत मौसूल थिए थी कंहिं रोड रस्ते जी या कंहिं एजुकेशन सिस्टम में का कुझु थी थो वञे, का तब्दीली थी थिए, तव्हां कीअं? मुंहिंजो ख़ासि करे ऐं ॿियनि बि पार्टी जी ज़िमेदारनि जी इहा हाबी थी वई आहे, असांजी डेली रूटीन में शामिल थी विया आहियूं त सुबुह जो उथी करे पहिरियां त पब्लिक सां मिलंदा आहियूं ऐं पोइ ऑफिस कोन वेंदा आहियूं, पोइ असां हिननि फील्ड में हूंदा आहियूं इन हॉस्पिटलनि जे ॾिसण जे लाइ, एजुकेशन में वञण जे लाइ,
उते इदारा कीअं कमु कनि था, फंक्शन कनि था या नथा कनि,